जी दोस्तों अॼु पाण ज़िक्र कंदासीं यूट्यूब स्टूडियो ऐप जेका आहे उहा छा आहे। उन ऐप खे जेको आहे उहो पाण किथां खां जेको आहे उहो डाउनलोड करे सघूं था ऐं उन ऐप में जेको आहे उहे असीं उनखे अपडेट कीअं था करे सघूं ऐं उन ऐप में जेको आहे उहो पाण पंहिंजे चैनल खे कीअं जेको आहे उहो मुसलसल मॉनिटर करे सघूं था। जीअं त असांखे माना काफ़ी दोस्तनि खे इहा शिकायत हुजे थी त असांजा जेके आहिनि उहे व्यूज़ कोन था अचनि या जंहिं टाइम बि असीं वीडियोज़ अपलोड करियूं था त उन वीडियोज़ ते फ़ौरन ई एरोज़ जेके आहिनि उहे डाउन थी था वञनि ऐं यूट्यूब जेको आहे उहो असांजे वीडियोज़ खे प्रोमोट कोन थो करे। कॾहिं कॾहिं दोस्तनि खे ईअं महसूसु थींदो आहे त शायदि का यूट्यूब जी मूंसां ई शायदि दुश्मनी आहे, त अहिड़ो कुझु कोन्हे, असांजूं पंहिंजूं ग़लतियूं आहिनि। जीअं हिते आउं तव्हांखे लिंक ॾेखारींदो हलां त हीअ पहिरीं वीडियो असां अपलोड कई जंहिंमें असां मुकमल तौर ते जेको आहे यूट्यूब चैनल जेको आहे उहो ठाहिण खां वठी उन जी मुकमल जेका आहे उहा सेटिंग करणु सेखारी आहे। अगरि इहा वीडियो तव्हां नाहे ॾिठी त आउं हिते मथे मुंहिंजो लिंक ॾेई छॾींदुसि ऐं हिन खे तव्हां वञी जेको आहे उहो ॾिसो ऐं हिन खे वीडियो खे रोके रोके तव्हां पंहिंजे चैनल जी जेका आहे उहा सेटिंग खे उन सां मैच करे ॾिसो त छा तव्हां जेको आहे उहो पंहिंजे चैनल जी पहिरीं त सेटिंग जेका आहे उहा दुरुस्त रखी आहे या न। जेकॾहिं तव्हां उहा सेटिंग्स दुरुस्त रखी आहे त पोइ पाण अचो तव्हां हिन ॿिए पार्ट ते, त हिते पाण जेको आहे उहो सिखंदासीं त यूट्यूब स्टूडियो ऐप जेका आहे उन में पाण पंहिंजी वीडियोज़ जी परफॉर्मेंस खे कीअं मॉनिटर करे सघूं था। उन मां असांखे हू कहिड़ा इशारा ॾिए थो, जिन इशारनि खे नज़र में रखी जेको आहे असीं पंहिंजी वीडियो जी परफॉर्मेंस खे बहितर खां बहितर बनाए सघूं था, जीअं त असांजा वधि खां वधि जेके आहिनि उहे व्यूज़ अचनि ऐं उन खां पोइ जेको आहे असांखे कहिड़े टॉपिक्स ते जेको आहे वीडियो ठाहिणु खपनि ऐं कहिड़े टॉपिक ते जेको आहे वीडियो न ठाहिणु खपनि ऐं ख़ुदि यूट्यूब जेको आहे उहो इन बारे में छा थो सजेस्ट करे ऐं उहे सभु शयूं जेके आहिनि उहे असांखे यूट्यूब YT स्टूडियो जेका मोबाइल ऐप आहे उन में असांखे उहे शयूं किथे मिलनि थियूं ऐं उन्हनि खे असांखे कीअं मॉनिटर करिणो आहे। थी सघे थो हीअ वीडियो जेका आहे उहा डिघी थिए, डिघी वीडियोज़ जेके आहिनि उहे दोस्त उन शायदि एतिरो टाइम कोन्हे, नथा ॾिसनि ऐं उन जे करे थी सघे पाण हिन खे ॿिनि पार्टनि में जेको आहे उहो डिवाइड करियूं। ॿी अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं अक्सरियत जेको आहे उहो दोस्त ईअं कनि था त काफ़ी जीअं WhatsApp ग्रुप आहिनि त तूं मूंखे सब्सक्राइब कर, आउं तोखे सब्सक्राइब करियां थो। चलो दोस्तनि जो हिक ॿिए खे जेको आहे उहो सपोर्ट करणु जेको आहे उहो इहो कोन्हे त को ग़लति अमल आहे, सुठी ॻाल्हि आहे हिक ॿिए खे सपोर्ट करणु, पर उन में थींदो ईअं आहे त असांजे माण्हुनि जी जेका आहिनि उहा ॿ नंबरी कुझु दोस्त आहिनि जेके तव्हांखे सब्सक्राइब कंदा, स्क्रीनशॉट मोकिलींदा त मूं तुंहिंजो चैनल सब्सक्राइब करे छॾियो, हाणे तूं बि अची मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कर। जीअं ई तव्हां उनजो चैनल सब्सक्राइब कंदो त उहो वरी तव्हांखे अनसब करे छॾंदो। त इहे जेके शयूं आहिनि त जॾहिं दोस्तनि जी इहा कंडीशन आहे त छा पाण इन्हनि ग्रुपनि मां जेको आहे इहा उमेद रखी सघूं था त असीं माण्हुनि खे जेके आहिनि उहे लिंक जेके शेयर कंदासीं त उहे परमनेंटली असांजी वीडियोज़ खे वॉच कंदा ऐं उन तां असांखे व्यूज़ ईंदा ऐं असीं जेको आहे यूट्यूब खां या गूगल एड्सन तां जेको आहे उहो असीं उन मां पैसा कमाए सघंदासीं। त इहो मूंखे नथो लॻे त ईअं हुजे जेके चंद देरि में तव्हांखे जेको आहे अनसब करे था छॾनि या अनसब्सक्राइब करे था छॾनि, त तव्हां काइंडली इन्हनि शयुनि खां बचो। इहो यूट्यूब जो कमु आहे त असांजी वीडियोज़ खे जेको आहे उहो रैंक करणु, असांजी वीडियोज़ खे सही ऑडियंस तक पुॼाइणु, सजेस्ट जे थ्रू, ब्राउज़ फीचर जे थ्रू, त असांजी वीडियोज़ जेके आहिनि उहे सजेस्ट में कीअं वेंदियूं, ब्राउज़ फीचर में कीअं वेंदियूं ऐं उहो असां किथां खां जेको आहे उहो मॉनिटर करे सघूं था इन्हनि शयुनि खे। त उहे तमामु शयूं जेके आहिनि उहे अॼु पाण हिन वीडियो में जेको आहे उहे कवर करण जी कोशिशि कंदासीं। स्पेशली जेको आहे यूट्यूब ट्रेंड्स ते पाण ॾिसंदासीं त यूट्यूब खे ख़ुदि खे कहिड़ो मवाद जी नीड आहे ऐं उतां खां असांखे कहिड़ा कीवर्ड्स जेके आहिनि पंहिंजी वीडियोज़ जे लाइ मिली सघनि था, जंहिंसां असीं पंहिंजे चैनल जी जेका आहे परफॉर्मेंस खे बहितर बनाए सघूं। ऐं कोशिशि करे जेको आहे उहो इन्हनि शयुनि खे तव्हां सिखो ऐं सम्झो। पाण केतिरे टाइम तक जेको आहे उहो माण्हुनि खे चवंदा वेंदासीं। हिते हिकु ॿ माण्हू जी ॻाल्हि न आहे, हिते मिलियन जी गेम आहे। यूट्यूब ते जेको आहे उहो मिलियन जी तादाद में जेको आहे उहो माण्हू आहिनि, बल्कि बिलियन जी तादाद में बि माण्हुनि जा व्यूज़ आयल आहिनि। उते पाण केतिरनि माण्हुनि खे मिनथूं कंदासीं, 10 खे, 20 खे, 100 खे, 50 माण्हुनि खे, पर उहे अगरि अची बि विया त उहो को हिकु टाइम ईंदा, उन खां पोइ कंटिन्यू तव्हांजी उहे ऑडियंस कोन हूंदा, सवाइ उन्हनि माण्हुनि जे जेके तव्हांजे वीडियो में जेको तव्हां उनखे मवाद ॾियो पिया, जेके उन मवाद जा शौक़ीन आहिनि या उन सां दिलचस्पी रखनि था, त उहे जेके आहिनि उहे लॉन्ग टर्म लाइ तव्हांजा जेके आहिनि उहे सब्सक्राइबर थी सघनि था, उहे तव्हांजे व्यूअर्स थी सघनि था, उहे तव्हांखे वॉच टाइम ॾेई सघनि था। बाक़ी ग्रुपनि में हली पाण जेको उहो लिंक शेयर करे ऐं उहे माण्हू जेके कलाक अधु खां पोइ वरी वञनि था हलिया, त उन्हनि जे थ्रू जेको आहे पाण लॉन्ग टर्म को सुठो चैनल जेको बिल्ड नथा करे सघूं ऐं न ई यूट्यूब मां का अर्निंग करे सघंदासीं, न ई एड्सन मां का अर्निंग करे सघंदासीं। त उन जे करे जेको आहे इन्हनि शयुनि खे अवॉइड करियो
तव्हां प्रॉपर यूट्यूब खे जेको आहे उहो मुकमल ते सिखो, पंहिंजे चैनल जी सेटिंग दुरुस्त करियो। अगरि का शइ नथी तव्हांखे सम्झ में अचे या का अहिड़ी पॉइंट आहे जेका तव्हां चाहियो था त हिनखे अञा वधीक एक्सप्लोर कजे त तव्हां कमेंट्स करियो ऐं कमेंट्स में असां खां पुछो। इनशाला असीं कोशिशि कंदासीं त तव्हांखे जेको आहे उन मुतलिक़ गाइड करे सघूं। हाणे हलूं था मोबाइल जी स्क्रीन ते ऐं उते पाण ॾिसूं था त YT स्टूडियो छा आहे। जी दोस्तों, त पाण आया आहियूं हिते मोबाइल जी स्क्रीन ते ऐं हितां खां पाण जेको आहे YT स्टूडियो ऐप जेका आहे उहा ओपन कंदासीं। ऐं अगरि तव्हां वटि अॻु में ई डाउनलोड थियल आहे त सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं जिन दोस्तनि वटि न आहे त उहे दोस्त जेके आहिनि हिते प्ले स्टोर तां जेको आहे उहो वञी ऐं हिते सर्च में जेको आहे क्लिक कंदा ऐं पोइ मथे जेको आहे हिते YT मतिलबु यूट्यूब ऐं उन खां पोइ स्टूडियो जी नालो अची वियो आहे। हिन ते तव्हां क्लिक कंदो त जेकॾहिं तव्हां वटि इंस्टॉल न आहे थियल त उनखे इंस्टॉल करे वठो ऐं अगरि अॻु में इंस्टॉल आहे त हिनखे कोशिशि करे अपडेट जेको आहे उहो करे छॾियो। उन खां पोइ पाण बैक हलूं था ऐं YT स्टूडियो खे जेको आहे उहो ओपन करियूं था। तव्हां ॾिठो त मुंहिंजो YT स्टूडियो जेको आहे उहो अञा अपडेट कोन हो, उहो हाणे आउं कंदुसि। ऐं हीअ आहे उहो चैनल जेको पाण कुझु टाइम पहिरीं जेको आहे हिन खां अॻु में जेका वीडियो आहे उन में पाण क्रिएट कयो। त हाणे हिन ते जंहिं एरिया ते पाण आया आहियूं YT स्टूडियो या यूट्यूब स्टूडियो में, हिन खे जेको आहे डैशबोर्ड चइबो आहे, जंहिंमें चैनल जे बारे में असांखे ॿुधाए थो। हाणे नओं चैनल आहे, इन जे करे हिते ऑप्शन्स जेके आहिनि घटि आहिनि। पाण ॿिए के चैनल जे लॉगिन करे पोइ जेको आहे इन शयुनि खे वधीक पाण सम्झंदासीं त हिते कहिड़ा कहिड़ा ऑप्शन अचनि था ऐं उन्हनि में असांखे कहिड़ा इशारा मिलनि था ऐं उन्हनि खे असीं कीअं इम्प्रूव करे पंहिंजा जेके चैनल ते आहिनि व्यूज़ ऐं वॉच टाइम खे वधाए सघूं था। उन खां पोइ ॿिए नंबर ते जेको आहे हिन मुंहिंजा ऑप्शन अचे थो कॉन्टेंट मां मुराद इहो हूंदो त तव्हां जंहिं बि क़िस्म जो कॉन्टेंट पंहिंजे यूट्यूब ते रखियो आहे उन जी लिस्ट जेका आहे उहा हिते ईंदी ऐं उन खां पोइ हिते हीअ एनालिटिक्स ॿुधाईंदो आहे त तव्हांजे जेके चैनल ते जेके तव्हांजी वीडियो आहे उहा कीअं पई हले, उन जी परफॉर्मेंस कीअं आहे। जीअं हिन में तव्हां ॾिसी सघो था त पहिरीं 27 दिसंबर खां जेको आहे उहा लाइन शो करे पियो ऐं जनवरी 23 ताईं। हाणे जनवरी 23 खां ई असां जेको आहे हिन ते जीअं वीडियो रखी हुई त हितां खां ई लाइन मथे थी आहे। उन खां पहिरीं हिन ते को बि मवादु अपलोड कोन थियल हो, जो बि हीउ चैनल जेको आहे उहो बिल्कुलु नओं हो, तव्हांजे साम्हूं क्रिएट कयो। उन खां पोइ हिते जेको आहे उहो रियल टाइम व्यूज़ जेके आहिनि उहे ॿुधाईंदो आहे त हिन वक़्तु तव्हांजे हिन वीडियो ते जेके आहिनि उहे केतिरा जेके व्यूज़ आहिनि उहे अची चुका आहिनि। जंहिंमें हिते पाण खे ॿ ऑप्शन मिलनि था ॾिसण में। हिकिड़ो बाय डिफ़ॉल्ट ई ॿुधाईंदो आहे 48 कलाकनि जे अंदरि केतिरा व्यूज़ आया आहिनि ऐं हिते जेकॾहिं तव्हां क्लिक कंदव त तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांजा लास्ट 60 मिनट्स माना पोयनि गुज़िरियल 1 कलाक जे अंदरि तव्हांजे हिन वीडियो ते जेके आहिनि उहे टोटल केतिरा व्यूज़ आया आहिनि। उन खां पोइ जेको ॿियो टैब हिन में हुजे थो उहो कम्यूनिटी टैब हुजे थो। कम्यूनिटी टैब जे अंदरि जेके माण्हू तव्हांजे चैनल सां लिंक आहिनि या जेके तव्हांजा सब्सक्राइब कमेंट्स वग़ैरह कनि था, जेका ॻाल्हि ॿोल थिए थी उहे शयूं हिते अचनि थियूं। ऐं उन खां पोइ जेको आहे हिते हिन ॿिए टैब में जेको आहे उहो मोनिटाइज़ेशन जे हवाले सां जेको आहे उहो आहे। हाणे इन सभिनी शयुनि खे पाण 1 बाय 1 डिस्कस कंदासीं, पर उन खां पहिरीं आउं सम्झां थो त हिकु ॿिए चैनल कंदा पाण हिन खे लॉगिन करियूं था, जीअं त वधीक उन में ऑप्शन हुजनि ऐं पाण खे सम्झण में सवलाई थिए। जो हीउ नओं चैनल आहे, हिन जी अञा ताईं हिस्ट्री जेका आहे उहा क्रिएट कोन थी आहे। हीउ हिकिड़ो मूं ॿियो जेको आहे उहो चैनल लॻायो आहे जंहिं ते को बि मूं एॾो ख़ासि संजीदगी सां कमु कोन कयो आहे, पर हिन ते जेको आहे इहा जस्ट लॻाइण जो मक़सदु इहो त पाण हिन YT स्टूडियो जा जेके ऑप्शन आहिनि, जो हीउ कुझु पुराणो चैनल आहे त जीअं हाणे हिन मंझि पहिरीं जेको आहे हिते जेका तव्हांजी वीडियोस आहे उन जो नालो अचे थो। उन खां मथे टोटल व्यूज़ जेके आहिनि लास्ट 28 ॾींहं में घणा आया आहिनि ऐं टोटल तव्हांजो वॉच टाइम जेको आहे लास्ट 28 ॾींहंनि में घणो आयो आहे। उन खां पोइ जेके आहिनि हिते ॿुधाए थो टोटल व्यूज़ जेके आहिनि उहे हिन ते घणा आहिनि ऐं टोटल लाइक्स जेके आहिनि उहे हिन ते घणा आया आहिनि। उन खां पोइ हिते ॿुधाए थो रैंकिंग बाय व्यूज़, यानी तव्हांजो लास्ट जेके तव्हां 10 वीडियो अपलोड कयूं आहिनि उन्हनि जी परफॉर्मेंस जे हिसाब सां हिन वीडियो जी परफॉर्मेंस उहा कीअं आहे, त उहा ई रैंक 1 ते ॿुधाए पियो। यानी पोयूं जेके बि 10 वीडियो रखियल हुयूं उन्हनि खां हिन जी परफॉर्मेंस हिन वीडियो जी सुठी आहे, रैंकिंग जेका आहे उहा बहितर आहे। उन खां पोइ हिते व्यूज़ ॿुधाए थो। व्यूज़ सां गॾु जेको आहे साए कलर जो तीर जेको मथे जी तरफ़ वञे पियो, यानी एरो अप जी साइन आहे, त इहो हिकिड़े असांजे लाइ निशान हूंदो आहे, हिकिड़ी सुठी साइन आहे त हीअ अञा व्यूज़ जेके आहिनि उहे वधी सघनि था। उन खां पोइ जेको इम्प्रेशन क्लिक थ्रू आहे, इनखे जेको आहे CTR, इनखे जेको आहे उहो CTR बि चवंदा आहिनि, त उहो जेको आहे हिन जो 4% अचे पियो। हाणे 4% जो मक़सदु इहो हूंदो आहे त हिन जेको आहे उहो टोटल 100 माण्हुनि खे ही वीडियो जा इम्प्रेशन ॾेखारिया
ऐं उन 100 माण्हुनि मंझां जेको आहे सिर्फ़ु 4 माण्हू जेके आहिनि उहे हिन ते क्लिक कनि था। उन खां पोइ जेको आहे हिते ॿुधाए थो एवरेज व्यू ड्यूरेशन जेका आहे उहा छा आहे त हिन जी जेका टोटल वीडियो जी लेंथ आहे उन जे हिसाब सां हिते फ़ी माण्हू जेको आहे उहो 1 मिंट 14 सेकेंड जेको आहे हिन वीडियो खे ॾिसे थो। पर इन जो ग्रीन एरो ऐं मथे आहे त इन जो मक़सदु इहो आहे त इहो अञा वधी सघे थो। उन खां पोइ शार्ट्स वग़ैरह जेको बि तव्हांजो हिते कॉन्टेंट रखियलु आहे इहो हिते डैशबोर्ड ते जेको आहे उहो असांखे ॾेखारींदो। उन खां पोइ जीअं तव्हां हिते कॉन्टेंट टैब ते क्लिक कंदो, माफ़ु कजो मूं वटि हिते नेट जेको आहे उहो काफ़ी स्लो आहे हिन वक़्तु जी। त हिते तव्हां ॾिसी सघो था त हिन ते जेको बि कॉन्टेंट अपलोड थियल आहे उहो ॾेखारींदो। जीअं हिते पहिरीं जेको आहे उहो वीडियोस ॾेखारे पियो, उन खां पोइ जेको आहे शॉर्ट्स ॾेखारे पियो, उन खां पोइ हिते प्ले लिस्ट ॾेखारे थो। ऐं अगरि तव्हां लॉन्ग वीडियोस ते व्यू ऑल कंदो त हाणे हितां खां जेको आहे उहो तव्हांखे सभु जेके हिन चैनल ते वीडियोस जेके आहिनि अपलोड थियल आहिनि उहे ॾेखारींदो। ऐं माफ़ु कजो त हिते नेट जेको आहे उहो पाकिस्तान में जीअं पाण वटि हर जॻह ते प्रॉब्लम हुजे थो उहो हिते बि अचे पियो हिन वक़्तु बि। त तव्हां हिन जी जेका लास्ट वीडियो जेकॾहिं 1 ईयर अॻो रखियलु आहे त उन ते तक़रीबन 29,000 जे क़रीब व्यूज़ आहिनि। उन खां पोइ ॿी वीडियो आहे उन ते तक़रीबन 24,000 जे क़रीब व्यूज़ आहिनि। पर हिन ते संजीदगी सां कमु नाहे थियो, जंहिंजे करे अॻिते हली व्यूज़ जेके आहिनि उहे डाउन थिया आहिनि। उन डाउन थियण जी वजह इहा आहे त तव्हां हिन में ॾिसी सघो था त जेके तव्हांखे हिन में कॉन्टेंट नज़र अचे पियो इन जे अंदरि का सीक्वेंस कोन्हे। सीक्वेंस मां मुराद इहो आहे त तव्हां कोशिशि करे पंहिंजो जेको कॉन्टेंट आहे उन जो हिकिड़ो टाइम शेड्यूल ठाहियो त तव्हांजी वीडियो जेका आहे उहा चैनल ते हर 3 ॾींहंनि खां पोइ ईंदी, 4 ॾींहंनि खां पोइ ईंदी या 5 ॾींहं खां पोइ ईंदी, या हफ़्ते में हिकिड़ो चकर रखो था त पोइ लाज़मी आहे उहो तव्हां पंहिंजो ॾींहुं मुक़ररु करे छॾियो। उन ई ॾींहं ते तव्हां पंहिंजी जेको आहे उहा वीडियो अपलोड करियो। जीअं बहितर आहे त तव्हां हर चौथे ॾींहुं हिकिड़ी वीडियो रखो। जो यूट्यूब वारनि खे बि ख़बर आहे त हिकिड़े कॉन्टेंट ठाहिण में जेको आहे उन जो स्क्रिप्ट लिखणु, उन जी वीडियो रिकॉर्डिंग करणु, उन खे एडिट करणु, उन खां पोइ उन खे अपलोड करणु, उन जी SEO करणु। ऐं तक़रीबन जेके यूट्यूबर आहिनि उहे इंडिविजुअल आहिनि, यानी अकेला कमु कनि था। त अकेले माण्हू जेकॾहिं हिकु बहितरीनु कॉन्टेंट ॾिए थो त उनखे घटि में घटि 4 ॾींहं जो टाइम लॻंदो। अगरि 4 ॾींहं खां अॻु में अगरि हू ॾिए पियो हर 5-5 मिंट ते, या त कहिड़ो न्यूज़ जो चैनल आहे जेको ब्रेकिंग न्यूज़ ॾियनि था, पोइ त उन्हनि जो ठीकु आहे, जंहिं टाइम बि उनखे न्यूज़ मिली उन्हनि अपलोड करे छॾी। पर जेके नॉर्मल चैनल आहिनि उहे पंहिंजो शेड्यूल ठाहिनि। तव्हां वञी सर्च कजो त कंहिं बि यूट्यूब चैनल ते अगरि शेड्यूल वाइज़ वीडियो हुजनि, यानी हिकिड़ी वीडियो हुन 4 ॾींहं पहिरीं रखी आहे, उन खां पोइ अॻु में जी 8 ॾींहं अॻु में जी आहे, पोइ 12 ॾींहं अॻु में, यानी इहे 4 जो खोड़ो पढ़ंदा वञो उहो उन ते पूरो अचे ऐं उन चैनल जा व्यूज़ न आया हुजनि त तव्हां ॿुधाइजो। ठीकु आहे। हीअ उहे मिस्टेक्स आहिनि जेका असांजी ग़ैर संजीदगी खे शो कनि था। त हीअ माण्हू कॾहिं महीने में 10 वीडियो रखे थो, कॾहिं हफ़्ते में 3 थो रखे, कॾहिं नथो रखे। त इहो इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त हीअ माण्हू पंहिंजे कॉन्टेंट सां, पंहिंजे चैनल सां संजीदा कोन्हे। ऐं यूट्यूब हमेशह संजीदा माण्हुनि खे ई प्रोमोट कंदो आहे। जेकॾहिं ग़ैर संजीदगी तव्हां हिते ॾेखारींदव त का वीडियो जेका आहे हिकिड़े ॾींहं में 2 वीडियो पिया रखो, वरी हफ़्ते में जेको आहे हिकिड़ी बि न रखी, वरी 15 ॾींहं खां पोइ जेकी 6 वीडियो रखी छॾियूं, त इहे जेका आहे ग़ैर संजीदगी आहे। तव्हां शेड्यूल ठाहियो, उन शेड्यूल जे मुताबिक़ जेको आहे हर चौथे ॾींहुं हिकिड़ी वीडियो रखो, 3 ॾींहं खां पोइ वीडियो रखो। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं ॾींहुं धड़ाधड़ वीडियो रखंदव, कंहिं ॾींहुं बिल्कुलु न रखंदव, त इहा तव्हांजी हिकिड़ी ग़ैर संजीदगी जेका आहे उहा शो थींदी। त तव्हां महिरबानी करे इन्हनि शयुनि खां जेको आहे उहो बचो। त उन खां पोइ हिन टैब में जीअं पाण ई ॾिठोसीं त उन खां पोइ अगरि हिते तव्हां क्लिक कंदव त हिते जेको आहे उहो शॉर्ट्स जा जेके आहिनि व्यूज़ या जेके शॉर्ट्स आहे उन जे बारे में तव्हांखे हिते ॿुधाईंदो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं पाण हलूं एनालाइटिक्स में, त हीअ जेको आहे उहो तमामु अहम टैब आहे जंहिंखे पाण खे सम्झण में कोई टाइम लॻंदो। जीअं हाणे हिते टोटल ॿुधाए थो पहिरीं फस्ट में त तव्हांजा 1.1K जेके आहिनि उहे व्यूज़ लास्ट 28 ॾींहंनि जे अंदरि आया आहिनि। ऐं हिते ई जेके 3 डॉट्स आहिनि इहे असांखे शो कनि था त हिते अञा ॿिया बि कंहिं ऑप्शन आहिनि, ॿिया 2 ऑप्शन आहिनि जेके पाण हिन खे हीअं स्वाइप कंदासीं त पोइ जेको आहे उहो नज़र ईंदा। जीअं वाइट टाइम जेको आहे उहो ॿुधाए थो त लास्ट 28 ॾींहंनि में तव्हांजो वाइट टाइम जेको आहे उहो घणो थियो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ सब्सक्राइबरनि जो ॿुधाए थो त सब्सक्राइबर जेके आहिनि उहे हिन चैनल ते वधिया आहिनि या घटिया आहिनि, छो जो काफ़ी टाइम का वीडियो कोन रखियलु हुई, वरी कुझु 20-25 ॾींहं पहिरीं वीडियो रखी छॾी त वरी कुझु अचणु लॻी आहे, त उहो जेको आहे हिते ॿुधाए पियो। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे हिते तव्हांजो टॉप कॉन्टेंट ॿुधाईंदो त गुज़िरियल 28 ॾींहंनि में तव्हांजूं कहिड़ियूं वीडियोज़ आहिनि जंहिं ते सभिनी खां वधीक व्यूज़ आया आहिनि। उन खां पोइ हिते रियल टाइम व्यूज़ ॿुधाईंदो आहे त हिन वक़्तु तव्हांजे चैनल ते जेके आहिनि उहे कीअं व्यूज़ हलनि पिया, इहो पहिरीं पाण डिस्कस करे आयासीं। उन खां हेठि हिते ॿुधाईंदो आहे त तव्हांजे कहिड़ी वीडियोज़ ते केतिरा जेके आहिनि उहे व्यूज़ आया आहिनि।
पर हिन में जेको मथे तव्हां ॾिसंदो त हिन वक़्तु पाण ऑटोमेटिकली ओवरव्यू में हुआसीं। ओवरव्यू जे भर में ई आहे ट्रेंड्स। इते ई तव्हांजी जेका आहे उहा सॼी गेम फाथल आहे ऐं तव्हां कोशिशि करे इन टैब खे वधि खां वधि जेको आहे एक्सप्लोर करियो, इन खे टाइम ॾियो, इन शइ खे सिखो, इते कीवर्ड्स सां खेॾे ॾिसो त उन सां तव्हांजा जेके आहिनि उहे व्यूज़ वधंदा, तव्हांखे कॉन्टेंट ठाहिण में मदद मिलंदी। हाणे ट्रेंड्स जेके छा आहिनि, तव्हां हिते ट्रेंड्स ते जीअं वञी क्लिक कंदो, ठीकु आहे। ट्रेंड्स हाणे हीअ जहिड़ी कैटेगरी जो चैनल हो त ही उन सां गॾु ई जेको आहे उन टाइप जूं वीडियो जेके आहिनि वीडियोस ऑटोमेटिकली हिते ॾिए पियो, ठीकु आहे। उन खां अलावा जिते हिन में सर्च जो बटण आहे, इते तव्हां वञी जेको बि तव्हांजे चैनल जी नीच आहे, तव्हांजो चैनल जेको आहे व्लॉगिंग यानी डेली लाइफ जे बारे में आहे, तव्हां ॿुधाईंदा आहियो, या तव्हांजो को कुकिंग जे हवाले सां आहे, को टेक जे हवाले सां आहे, जेको बि तव्हांजो XYZ चैनल आहे ऐं उन में जेके तव्हां कीवर्ड्स लिखो था या जहिड़े टाइप जूं वीडियोस ठाहियो था, उते उहे जेके आहिनि हिते सर्च में अची तव्हां क्लिक कंदा करियो। जीअं आउं हिते मिसाल जे तौर ते लिखां थो सिंधी सॉन्ग्स, ठीकु आहे। नेट जेको आहे उहो काफ़ी स्लो हो, ठीकु आहे। जीअं ई तव्हां हिते ईंदो त तव्हां हिते जेको आहे सो ॾिसंदो त हिन जेके आहिनि असांखे ॿुधाया आहिनि त सिंधी सॉन्ग्स जेको आहे हो जमालो, इहो 3 साल अॻु में हिन ते अपलोड थियो, जंहिं ते 6.2 मिलियन व्यूज़ जेके आहिनि उहे अची चुका आहिनि। ऐं उन खां अलावा ही जेके सॉन्ग्स आहिनि इन ते तव्हां ॾिसंदो त 4.7 मिलियन जेके आहिनि उहे व्यूज़ आया आहिनि। पर हिते जेको आहे उहो तव्हां दोखे में न रहिजो त को इते जेको आहे उहो परफेक्ट असां वटि फिगर्स हूंदी, उन जी बीप वॼाए त तव्हां जॾहिं फिल्टर्स ते पाण हलंदासीं, ठीकु आहे, त पोइ उते पाण खे इन जी सम्झंदासीं त छो जो हिन खां पोइ बि कई अहिड़ियूं वीडियोज़ हूंदियूं जो ही 3 साल पुराणियूं वीडियो रखियल हुअनि, त थी सघे माण्हुनि हफ़्तो पहिरीं या महीनो पहिरीं वीडियो रखियूं आहिनि, त लाज़मी न आहे त सभिनीनि ते ई एतिरा व्यूज़ आया हुजनि। तंहिंजे करे जीअं पाण हिते मथे वर्ड सर्च कयो हो सिंधी सॉन्ग्स, त हाणे यूट्यूब सर्च ते हली ॾिसूं था त सिंधी सॉन्ग्स खे माण्हू जेके आहिनि उहे कीअं था सर्च कनि ऐं यूट्यूब वटि इन जे बदिले में कहिड़ो कहिड़ो मवादु आहे। जीअं तव्हां क्लिक कंदो त हिते जी टॉप ते जेको उहो अचे थो OST सॉन्ग ऑफ पाकिस्तानी ड्रामास। इहो इन जो जेको सर्च वॉल्यूम आहे उहो हाई आहे। हाई सर्च वॉल्यूम जा मुराद आहे त हीअ जेका शइ आहे उहा माण्हू जाम सर्च कनि पिया। उन खां पोइ ॿियो आहे सिंधी वर्जन्स ऑफ बॉलीवुड सॉन्ग्स, ठीकु आहे। इहो जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त इन जो लो वॉल्यूम आहे, यानी इहो माण्हू सर्च कनि पिया पर तमामु घटि पिया सर्च कनि। पंजाबी न्यू सॉन्ग्स .com या ख़ाली कॉम, इन जो जेको आहे उहो हाई वॉल्यूम आहे। उन खां पोइ लेटेस्ट पंजाबी सॉन्ग, इहो बि हाई वॉल्यूम में आहे। सिंधी कराकोई सॉन्ग्स विथ लिरिक्स, इन जो मीडियम यानी दरमियानो आहे। हाणे हिते असांखे सम्झण जी इहा शइ त जेके बि तव्हांजा कीवर्ड्स अचनि उन में ॾिसिजो त कहिड़ा कीवर्ड आहिनि जेके हाई वॉल्यूम मतिलबु माण्हू जाम पिया सर्च कनि, ऐं लो वॉल्यूम मतिलबु माण्हू उनखे घटि पिया सर्च कनि। मीडियम वॉल्यूम यानी दरमियानो आहे, एतिरो ख़ासि घटि बि कोन्हे एतिरो वधीक बि कोन्हे। हिते तव्हां जंहिं टाइम बि जेका बि शइ सर्च करियो त उते पासे में ॾिसिजो त हिते कॉन्टेंट गैप जो ऑप्शन उन में आयो आहे या न। जेकॾहिं कॉन्टेंट गैप जो ऑप्शन आयो हुजे त तव्हां उन ते क्लिक करे ॾिसिजो त उते कहिड़ी शइ आहे जंहिंजो कॉन्टेंट गैप अचे पियो। हिते अचे पियो ओल्ड पाकिस्तानी। हाणे इन वर्ड खे जेको आहे उहो माण्हू जाम सर्च कनि पिया। जाम मतिलबु दरमियानो आहे, मीडियम वॉल्यूम आहे, पर कॉन्टेंट गैप आहे। कॉन्टेंट गैप मां मुराद इहो आहे त जेतिरा माण्हू इन लफ़्ज़ खे सर्च कनि पिया इन जे हवाले सां यूट्यूब वटि एतिरो मवादु न आहे जेको इन माण्हुनि खे ॾिए। ऐं इते ई तव्हां हिकिड़ी शइ ॿी ते बि ध्यानु ॾिजो त कंहिं कंहिं टाइम हिते शॉर्ट्स लिखियलु हूंदो, त उन मां मुराद इहा हूंदी त लॉन्ग्स वीडियो में जेको आहे उहो यूट्यूब वटि मवादु आहे, पर शॉर्ट्स में जेको आहे उहो ॾेखारण लाइ मवादु न आहे। यानी उन टॉपिक ते अगरि केरु पंहिंजी शॉर्ट्स ठाहींदो त उहे शॉर्ट्स जेके आहिनि उमेदु आहे त कामयाबु वेंदा। जी दोस्तो, तव्हां ॾिठो त हिन में पाण काफ़ी शयुनि खे जेको आहे उहो कवर करण जी कोशिशि कई। ऐं तव्हांखे वंस अगेन रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां जेको आहे गूगल ट्रेंड्स ते वञी वधि खां वधि जेको आहे उहो टाइम एक्सपेंड करियो ऐं उते जेको आहे तव्हां ॾिसो त तव्हांजी जेका बि नीच आहे, जंहिं बि कैटेगरी ते तव्हां कमु करियो था, जहिड़े क़िस्म जी वीडियो जेके आहिनि उहे तव्हां ठाहियो था, उन में जेके कीवर्ड लॻायो था उन्हनि कीवर्ड्स खे उन्हनि वीडियोज़ खे जेको आहे उहो गूगल ट्रेंड में जेको आहे तव्हां सर्च करियो, ॾिसो उन सां मिलंदड़ जुलंदड़ कहिड़ा लफ़्ज़ तव्हांखे मिलनि था ऐं किथे कॉन्टेंट गैप आहे। कोशिशि करे उन कॉन्टेंट गैप ते जेको आहे उहो तव्हां उन ते कमु करियो त उमेदु आहे त तव्हांजा चैनल जेके आहिनि उहे जल्दी ग्रो थींदा।
ऐं अगरि का बि अञा तव्हांखे का क्यूरी को क्वेश्चन को सवाल तव्हांजे ज़हन में हुजे त हेठि कमेंट्स में जेको आहे तव्हां सवाल पुछो, इनशाला आउं कोशिशि कंदुसि त तव्हांजे सवालनि जा जवाब ॾेई